में 8 मुहर्रमुल हराम जी मुनासिबत सां ॻोठ झंगू में गुलाम अकबर वसाण, करम अली नकी ऐं ॿियनि जी मेज़बानी हेठि मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। मजलिस अज़ा खे नामवर ज़ाकिर एलबेत ख़िताब कयो। मजलिस दौरान दुर मोहम्मद वसाण, नज़ीर वसाण जे घर मां शहज़ादे अली असगर जो झूलो ऐं शहज़ादे कासिम जी मेहंदी समेत शबी बरामद कई वई। मजलिस बाद जुलूस दौरान अज़ादारनि पारां ज़ंजीर ज़नी कई वई। सैयद शुहदा हज़रत इमाम हुसैन संदन जानसार साथियुनि पारां करबला जे मैदान में ॾिनल कुर्बानीनि जी यादि में 8 मुहर्रमुल हराम ते न्यू सईदाबाद में अंजुमन गुलामान अल्तफ़सीर पारां इमाम बारगाह हैदरी में मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। मजलिस खे ज़ाकिर एलबेत अहमद अली दल ख़िताब कयो। मजलिस बाद अज़ादारनि पारां सीना ज़नी कई वई। मजलिस दौरान न्यू सईदाबाद ऐं आसपास जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। शेराणी भरिसां ॻोठ किरड़ चांग जे रोड जो कम रोलड़े जो शिकार थियण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठ किरड़ चांग जे रहवासी अकबर शाह, गुलाम कादिर चांग ऐं ॿियनि ठेकेदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त ठेकेदार जहांगीर मेमण रोड ते पथर विछाए कम अध में छॾे फरार थी वियो आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हुननि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त बाअसर ठेकेदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। दोदापुर वेझो रतो देरो वासी टैक्सी ड्राइवर खां मीरानपुर वारे इलाइक़े में हथियारबंद कार फुर करे फरार थी विया। मुतासिर ड्राइवर तालिब बुरड़ो मूजिब रात देर सां मीरानपुर वारे इलाइक़े में हथियारबंदनि 4 कलाक यरगमाल करे कार फुर कई। वाक़िए जी इत्तला मक़ामी थाने ते दाख़िल आहे। पुलिस मूजिब जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। कुंभ जे सहाफ़ी खे मोतमार धमकियूं ॾींदड़ बाअसर ख़िलाफ़ कुंभ ऐं फ़कीराबाद जे सहाफ़िन वफ़ा जागीरानी, ख़ुर्शीद शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवाणनि चयो त कुंभ जे सहाफ़ी बादशाह गोपांग खे पंहिंजी ई बिरादरी जे बाअसर अली रज़ा गोपांग ऐं ॿियनि बेगुनाह मारण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि SSP ख़ैरपुर खां मुतालबो कयो त सहाफ़ी खे मोतमार धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे।